शहजोर खान, वलद खान, बहादुर खान। छोड़े तो मुझे भाव के निंदड़ को समझो। अजरिस तू पाण मुझे सामू निंदड़ को बिठो आही। न ओही न वाही, न यार न दोस्त, न वाली न वारिस। होश का कमट साले, होश का कमट। मूंसां ई दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी। बस कर रे। ये तड़का तमान के पुस्तल खेली जाए तुझे सामू साले कारों झरजे पहाड़ जिया बिठुआ। कमाल तो करी साले, कमाल तो करी साले। जेकर तू एतिरो पाण के मुड़स माण्हू समझी थो न, तो पोइ भेण जी तज़लील थियण खां पोइ इहा टोपी निरड़ ते पाए ईअं ॻोठ में न घुमी आ। तुंहिंजे भाउ के मूं 4 धक छा आया, इहो तोखे चङी तरह यादि आहे। बाक़ी तुंहिंजी भेण जी जेका तज़लील थी, उते तोखे गैरत ज़रे जी बि न आई। जेकर तूं पाण केतिरो मुड़स माण्हू तो समझी न, वञ वञी पिजार खान का पलांत वठ, त मां तोखे मुड़स मञा। खदा उन्हनि फोन में मुझे वीडियो भरियो ऐं मूंखे गिलियो बि। केड़न सोचन में गुम थी वे सालिया। जेकर पंहिंजी भेण जो सच्चो भाव आहे न, वञ वञी बिजार खान के मारे अच। भाई मुझो मसलो मां केॾां बि कोन थो वञा, हिते ई बीठो आहियां। वन शहजोर वन, छॾियो मूं तोखे, पर इहो न सम्झजांइ त को तुंहिंजी धमकियुनि खां मां डिॼी वियो आहियां। पर तो मूंखे गैरत जो तानो ॾिनो आहे। हाणे सभ खां पहिरियां बिजार खान खां पंहिंजी भेण जी कयल तज़लील जो पलांत कंदुसि, ऐं उन खां पोइ तुंहिंजो वारो आहे। जीअं तोखे सवाल करण जो को जवाब न मिले, छो त साले पंहिंजे दुश्मननि खे पंहिंजे सिर तां दूर करे कही छॾींदो आहे। शाबाश साले, पक में आ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।